मेहड़ में मुसलसल बरसात सबब तालीमी इदारा ऐं शहर जूं मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जा इलाइक़ा बरसाती पाणी सां भरिजी विया। बरसाती पाणी ढंढनि जो ॾेख ॾियण लॻा। शहर जी गंदी नालियुनि खे बीहण सबब बदबू ऐं मच्छरनि जो आसार वधी वियो। सिंध हुकूमत जो हंगामी बुनियादनि ते रेन इमरजेंसी हुजण बावजूदि हाई स्कूल 1, 2 समेत प्राइमरी स्कूलनि तोड़े हेठाहीं कॉलोनियुनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। स्कूलनि में वेठल बरसात मुतासिर मले जी बीमारियुनि में वकोड़ थियण लॻा, जॾहिं त स्कूल कॉलेजिस में बरसात मुतासिरनि लाइ नाले मातर कैंपुनि में वॉशरूम न हुजण सबब तालीमी दरसगाहनि में गंदगी जो इज़ाफ़ो थी वियो। स्कूली शागिर्दनि जो बरसात मुतासिरनि लाइ स्कूलनि में रिहाइश बजाए मुतबादिल मुनासिब जॻह ॾियण जो मुतालबो।